शामिल कंदासीं। खैरपुर में सुप्रीम कोर्ट के हुक्म ते पुलिस प्रॉपर्टी ते तामीर कयल शॉपिंग सेंटर ड्राइण जो हुक्म ॾिनो आहे। पुलिस पारां दुकानदारनि खे लेटर जारी करे 3 ॾींहनि अंदरि दुकान खाली कराइण जी हिदायत कई वई आहे। खबर के हवाले से नाज़रीन वाक़िया आगाह कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ खैरपुर का वासा शेयर कंदालूं। तो खैरपुर में सुप्रीम कोर्ट के हुक्म ते पुलिस प्रॉपर्टी ते तामीर कयल शॉपिंग सेंटर ॾाहण जो हुक्म ॾिनो वियो आहे। पुलिस पारां दुकानदारनि खे लेटर जारी करे 3 ॾींहनि अंदरि दुकान खाली कराइण जी हिदायत कई वई आहे। पुलिस मूजिब अदालती हुक्म ते पुलिस प्रॉपर्टी ते तामीर थियल अॾावतूं मसमार कयूं वञनि। पुलिस प्रॉपर्टी ते ठहियल दुकान खाली कराइण बैदि दुकाननि खे मसमार कयो वेंदो। पुलिस जो इहो चवणु आहे। खबर के हवाले से नाज़रीन वाक़िया आगाह कर रहा हूँ या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कर रहा हूँ। खैरपुर में सुप्रीम कोर्ट के हुक्म ते पुलिस प्रॉपर्टी ते तामीर कयल शॉपिंग सेंटर ॾाहण जो हुक्म ॾिनो वियो आहे। इन वाल सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी जो रिपोर्टर अली अकबर गोपांग। जी अली अकबर, वधीक छा अपडेट आहिनि, आगाह कजो। कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं सिंध हाई कोर्ट सखर जे गॾियल हुकुम बाद ए सेक्शन थाणे ऐं ए सेक्शन थाणे जी प्रॉपर्टी ते करोड़ों रुपयनि जी लागत सां जोड़ायल मेगा शॉपिंग सेंटर खाली कराइण लाइ लेटर जारी करे छॾियो आहे। ए सेक्शन तरफ़ां दुकानदारनि लाइ लेटर जारी कंदे खेनि 3 ॾींहनि अंदरि दुकान खाली कराइण जा हुकुम पिणु जारी कया विया आहिनि। उन ॾस में पुलिस जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं सिंध हाई कोर्ट सखर जे अदालत तरफ़ां सिंध अंदरि मजमूई तौर ते पुलिस प्रॉपर्टियुनि ते तमीर थियल अॾावतूं ॾाहण जा हुकुम जारी कया विया आहिनि। दुकानदारनि तरफ़ां दुकान खाली करण बाद अदालत सगोरी खे लिखत में रिपोर्ट फराहम कई वेंदी ऐं दुकान खाली करण बाद दुकाननि खे मिसमार कयो वेंदो। यादि रहे त 2015 में SSP नासिर आफ्ताब जे दौर में संदसि इजाज़त सां करोड़ें रुपयनि जी लागत सां मेगा शॉपिंग सेंटर तमीर कयो वियो, जंहिंमें 50 खां वधीक जेके दुकान आहिनि उहे शामिल आहिनि। जी अली अकबर गोपांग, अवां असांखे अपडेट ॾेई रहिया आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी।